मस्त कलंदर मस्त मस्त दम मस्त कलंदर मस्त। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त पंहिंजी आवाज़ ऐं सुरनि जो जादू जगाईंदड़ उस्ताद नुसरत फ़तेह अली ख़ान जी अॼु 72वीं सालगिरह मल्हाई पई वञे। नुसरत फ़तेह अली ख़ान फैसलाबाद जे हिकु कवाल घराणे में 13 अक्टूबर 1948 ईस्वी में अख खोली हुई। 16 सालनि जी उमिरि में कवाली जो फ़न सिखियो हो। कवाली सां गॾोगॾु हिन गज़लूं, क्लासिकल ऐं सूफ़ी गीत बि ॻाया हुआ। हारमोनियो ऐं तबलो वॼाइण जी हिनखे तमामु घणी महारत हुई। मौसीक़ी में नवाज़ सबबि हिन जी शोहरत पाकिस्तान मां निकिरी सॼी दुनिया में पखिड़िजी वई। आलमी सतह ते सही माना में इन जो ठहियल पहिरियों शाहकार 1995 में रिलीज़ थींदड़ फिल्म एडमिन वॉकिंग हो, जंहिंखां पोइ हू हॉलीवुड जी हिकु ॿी फिल्म द डे लास्ट टेम्पटेशन ऑफ द क्रास्ट जी मौसीक़ी तरबियत ॾिनी। हॉलीवुड खां पोइ बॉलीवुड में बि नुसरत फ़तेह अली ख़ान जी फ़न जी तारीफ़ कई। हिन केतिरा ई भारतीय फिल्मनि में मौसीक़ी तरबियत ॾिनी। उस्ताद नुसरत फ़तेह अली ख़ान जी बॉलीवुड में ख़िदमतनि खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। हिन जा ॻायल मशहूर तरीन गीत दूल्हे का सहरा सुहाना लगता है अॼु बि माण्हुनि खे विसरी नाहे सघियो। नुसरत फ़तेह अली ख़ान जूं कवालियूं पाकिस्तान समेत भारत में पसंदि कयूं वेंदियूं आहिनि। तेरे बिन लगदा दिल मेरा नहीं सोनिया हुजे या मेरे रस के कमर, उस्ताद नुसरत फ़तेह अली ख़ान जी कवालियुनि हमेशह भारतीयुनि खे पंहिंजे गीतनि जो दीवानो बणाए छॾियो आहे। उन खां अलावा इन भारत जे मशहूर मौसीकार AR रहमान सां गॾु केतिरा ई एल्बम ऐं गाना रिलीज़ कया, जंहिंखे तमामु घणो पसंदि कयो वियो आहे। नुसरत फ़तेह अली ख़ान जे कवालियुनि जा 125 खां वधीक ऑडियो एल्बम रिलीज़ थिया आहिनि। इन जो नालो गिनीज़ बुक ऑफ द वर्ल्ड में रिकॉर्ड में शामिल कयो वियो आहे। 16 सेप्टेम्बर 1947 में सिर्फ़ 48 सालनि जी उमिरि में हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो आहे। नुसरत फ़तेह अली ख़ान मदहन खां विछड़ी केतिरा ई साल गुज़री विया आहिनि, पर अॼु बि मौसीक़ी सां मोहबत रखंदड़ संदसि कलाम शौक़ सां ॿुधंदा आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।